अल्हम्दुलिल्लाह वस्सलातु वस्सलामु अला रसूलिल्लाह। ग्रुप आपको मसाइल और उनकाल ग्रुप में सवाल आयो है त बिरयानी वारा ख़ासि करे बिरयानी जी देग मथां लाल कलर तंहिंजी चादर का कपिड़ो खुला ढकी वेंदा तंहिंजो शरीयत में हिकिड़ो हुकुम आहे। जी शरीयत में कीअं हुकुम न आहे, मड़े कलर ख़ासा आहिनि। हाणे लेदे कर इतिहास जे नारियूं त सल्तनत मुगलिया दौर जे अंदरि हुमायूं बादशाह हो, मशहूरु आहे, बाबर पुठियां हुमायूं आयो। हुमायूं जे दौर में शुरूआत थी है बिरयानी जी देग तंहिं मथे लाल कपिड़ो ढकणो, तंहिंखां पहिरीं न, मतिलबु केॾा इतिहास में इहा वस्तु नथी मिले, इतिहास जे हिसाब सां, तारीख़ जे हिसाब सां। अने मुग़ल लाल कपिड़े के, लाल रंग के से ख़ासो मञंदा हुआ, अहिड़ो तबरुक मञंदा हुआ। मुग़लनि पुठियां अवध जा जेको बादशाह हुआ, लखनऊ जा नवाब हुआ, इन जे दौर में पण लखनऊ वग़ैरह में दिल्ली पुठियां ई परंपरा चालू थी, बिरयानी जी देग मथे लाल कपिड़ो रखणो। अच्छा, ई इतिहास रहियो। शरीयत में कोई इन जो वैल्यू वकार न आहे, पण जे लॉजिकल ॾिसो, भले अलाह खे जेकी ॾे ऐं खियो खारायो वांदो न आहे, पण नओं अने नौलो माण्हू शहर में अचे, खाधे जी ज़रूरत हुए, बिरयानी जी तलब हुए, त लाल कपिड़ो ई लमे पंदा चमके थो। लाल ई सिंगल जेको रोड ते हुए तो लाल, उहो त गाॾियुनि जो ब्रेक करे जो बीहारे जो स्टॉप जो, ही स्टॉप खाधे जो आहे। जे हिते अचो, जेके खाधे जी ज़रूरत है उहो हिते स्टॉप कयो। लॉजिकल मूंखे ये वस्तु लगे थी, बाकी इन जो शरीयत से कोई ताल्लुक़ नहीं। वाखिर दवाना अल्हम्दुलिल्लाह। अच्छा लगा हो तो वीडियो को लाइक करिएगा और चैनल को सब्सक्राइब करिएगा। तो इंशाल्लाह फिर मुलाकात होगी, दुआ में याद रखिएगा। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू।